झूठा इश्क लाल पाया दा वो बेतन झूठा शेर पढ़ के उठल क्या भजन तो सादी हुयो ने बुद्धि पड़ी तो उठा रोड़न लगा भजन लगा तेज रफ्तारी से हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हें असाबी के मना फरमाया तो उन्होंने उठन ते असाब यानी औरतों में सवार हो हुजूर जन फरमाया खबरदार बुद्धि न पड़ तेज न भजा उठन के औरतों बैठी हुई इन्हन जा जिस्म शीशे वांगुर ट्राकुआं समझे ना जल्दी भजी कोई ट्राकुआं पर में ते जा बदन शीशे वांगुर ट्राकुआं है तकड़ो न डोड़ा उठन के इत्मीनान तसल्ली से आला बुद्धि न पड़ कुर्बान या रसूल अल्लाह मुझे उम्मत जे न्यान जो मुझे मदीने वाले साईं के ख्याल है जिन मतलब दुनिया का पर्दो क्या फरमाए ने आखिरी जेके साईं जन वसीयतों के हुए बहु आखिरी जेके दुनिया को पर्दे फरमाए मल अलीगढ़ करीमन फरमाया था नमाज पढ़जो औरतुन जो ख्याल कजो घर वारन जो ख्याल कजो नमाज पढ़जो मुझे घर वारन जो ख्याल कजो ये वसीयत कंदे कंदे साईं आखिरी वसीयत औरतुन सा मुझे घर वारन सा सुठो सलूक रखजो सुनो बर्ताव ये वसीयत कंदे साईं दुनिया का पर्दो फरमाए घर हलाइण जे लाइ थोरो मिज़ाज सम्झणु खपे घर हलाइण जे लाइ मर्द खे ज़ाल खे मर्द जी मिज़ाज सम्झणु खपे तबियत सम्झी वञे त पोइ उहो घर जन्नत बणिजी पए मुंहिंजा महबूब सोना करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे घर वालों साथ सुनो सलूक रखता हुआ कोई वाक़यात पढ़जन था अजब लगे थी अल्लाह के रसूल साईं जन 13 शादियों के हैं घणियों 13 बीरवार में 11 वो साईं जन जी मक्के शरीफ में जेका राश नबवी जिंदगी जी हुई 13 साल 10 साल मदीने शरीफ में रहा नबवी जिंदगी तो 40 साल के नबूवत जो ऐलान किया 40 साल का 10 साल 13 साल मक्के में रहा ये थी 58 साल और 10 साल मदीने शरीफ में रहा ये थी 63 साल साईं जी उम्र मुबारक 63 साल पर साईं जन 53 साल मक्के शरीफ में रहा इन अरसे में सिर्फ हिकिड़ो निकाह किया बीबी खदीजतुल कुबरा से जने हिजरत करे विया पोयां जेके 10 साल ॿिया जेकी बि निकाह कयूं उहे मदीने शरीफ में कयूं सुभान अल्लाह बीबी खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा साईं जन करीमन सां एतिरी त मोहब्बत रखंदी हुई ऐं हुज़ूर जन बि बीबी साईं सां मोहब्बत रखंदा बीबी खदीजतुल कुबरा साईं पूरे अरब में वॾे खां वॾी मालदार औरत हुई इन जा तिजारती काफ़िला जेके हूंदा शाम जे मंझंदि ते ईंदा तिजारती काफ़िला सामान हिजाज में खणी ईंदा शाम मुल्क में वरी उतां सामान वठी हिते विकिणंदा एॾो वॾो यानी बेनुल अक़वामी ताजरा हुई बीबी खदीजा जॾहिं साईं जन सां शादी कई हुजूर जन जे निकाह में आई त उन वॾी मालदार हुई कंहिं माण्हू चयो त मुड़ुस मिसकीन आहे ऐं ज़ाल मालदार बसि इहा ॻाल्हि जो बीबी साईं ॿुधी त मुंहिंजे महबूब खे कंहिं आलू ॾिनो आहे बीबी खदीजतुल कुबरा ओॾी महिल पंहिंजो सॼो जेको माल साईं जन जेको पेश कयो या रसूल अल्लाह मुंहिंजी दौलत मुंहिंजी
मिलके ताने अॼु खां वठी मुंहिंजी न आहे, मालिक तव्हां त हर शइ जा वारिस मालिक तव्हां। मां हिकिड़ी मिस्कीन बानी आहियां, मूंखे पंहिंजे पान पाई में नौकिरी में कबूल जंहिं साल बीबी साईं साल फरमायो उन साल जो नालो साईं रखियो आमुल हुज़्न, यानी दुख वारो साल। उन साल खे दुख वारो साल सम्झंदा आहिनि बीबी साईं जी जुदाई। अम्मा ख़दीजतुल कुबरा साईं जो साईं जन सां जेको प्यार मोहब्बत हूंदो और ऐलान नबूवत का अग में साईं जन जी कैफियत तारीफ़ जो हुज़ूर जन जबलन पे ज़ारन पे हलिया वेंदा, हफ़्ते जो सामान खणी वेंदा तो 15 ॾींहं न ईंदा, 15 ॾींहंनि जे लाइ वेंदा तो महीनो न ईंदा, खाधे पीते जो सामान थोरो खणी वेंदा। वो बीबी साईं परेशान थी वेंदी, पंहिंजो गुलाम हूंदुसि मैसरा, उनखे सामान बि पीवी खाधो पीतो वो चवंदी वञी कोल मुंहिंजो खुदल लॻे थी मानी साईं खे पहुचाए। पर साईं हिकिड़ो शेर पढ़ंदा ॾाढो गिरियो कंदा बीबी साईं खे मोहबत ते। ओ बीबीअ पंहिंजे कांग में कोड़े कांग उड़ाया, मुझा सजन आया। ओ दूर वनी जन पीड़ा लाया, मुझा सजन आया। जिन्हें साईं जन के माण्हू जब ऐलान नबूवत कयो तो माण्हू तकलीफ़ूं ॾियणु शुरू कयूं, मके जा माण्हू मुखालिफ़ थी विया, दुश्मन थी विया, गालियूं ॾींदा, घटि चवंदा, हुज़ूर जन खे साहिब सम्झंदा। पोइ साईं जन ग़मज़दा ॾुखारणा घर में ईंदा हुआ त बीबी ख़दीजतुल कुबरा साईं जन खे दिलदारी ॾींदी, इन्नक लतहमिलुल कल्ब वतुईनु अला नवाइबिल हक़। ये मुंहिंजा महबूब तव्हां ग़मज़दा न थियो, तव्हां यतीमनि जी परवरिश करण वारा आहियो, तव्हां बेवाह जी वार आहियो, तव्हां मिस्कीननि जा मददगार आहियो, तव्हांजो रब तव्हांखे ॾुखियो न छॾींदो। वो जॾहिं साईं जन हिजरत करे विया, मके शरीफ़ छॾे विया, बीबी साईं मके में ई महिनत करे वई। वो जॾहिं मदीने शरीफ़ पहुता, मजलिस में बैठे जॾहिं अम्मा ख़दीजा जी ॻाल्हि थींदी त साईं जन रोई ज़ार ज़ार रोंदा। बीबी ख़दीजतुल कुबरा जे नाले ॿुधण सां साईं जन खे गिरियो थी वियो। हिकिड़े ॾींहुं बीबी आयशा सिद्दीक़ा साईं चयो त या रसूल अल्लाह, तव्हांखे अलाह साईं ख़दीजा खां भॼियूं कुआरियूं ज़ालूं ॾिनियूं आहिनि, सुहिणियूं ज़ालूं नयूं नंढियूं, त बि तव्हां उन पुराणी अरबियाणी खे यादि करे रोंदा आहियो। बसि बीबी साईं आयशा जो पार थी विया, पार जे उनखे बर्दाश्त न पियो थिए, साईं जो तारीफ़ कनि पिया, रोन पिया। त बीबी आयशा ईअं चयो या रसूल अल्लाह, तव्हां उन पुराणी अरबियाणी खे यादि करे रोंदा आहियो, तव्हांखे उन खां भलियूं अलासीं ज़ालूं। साईं जन फरमाया ख़बरदार, ये आयशा वधीक थो चए, मूंखे ख़दीजा जहिड़ी घर वारी वरी न मिली आहे। उहो प्यारा हूंदा जॾहिं मके जा मूंखे कूड़ो सॾींदा, मूंखे जादूगर सॾींदा, मूंखे पथर हणंदा, मां दुखारो ग़मज़दा घर में ईंदो हुउसि त ख़दीजा मूंखे एतिरियूं दिलदारी ॾींदी त मुंहिंजा दुख न, मुंहिंजा ग़म न, मुझे गम गसा, मुझे हाल भाण घर वाली। कुरान शरीफ में है कि
औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहुम उम्महातुहुम। नबी मोमिनन के उन्हनि जे जाननि खां वधीक वेझो, केतिरो वेझो आहे? जाननि खां वधीक हक़दार। व अज़वाजुहु उम्महातुहुम, नबी जूं घर वारियूं मोमिननि जूं मायूं, मोमिननि जूं मायूं। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह असांखे मोमिन कयो आहे। असांजी अम्मा ख़दीजतुल कुबरा असांजी अम्मा आहे। मां वेंदो आहियां मके शरीफ़ में, त पोइ ॾींहं जो रश हूंदी आहे जन्नतुल माला में अम्मा साईं जी मज़ार। ॾींहं जो रश हूंदी आहे, माण्हुनि जो घणो इज़्तिहाम हूंदो आहे। कोशिशि कंदो आहियां राति जो वेंदो आहियां, राति जो अम्मा साईं जे दरबार ते हाज़िरी। जीअं मां पंहिंजे बचनि खे प्यार ॾींदी आहे, अॼु बि अम्मा ख़दीजा पंहिंजे बचनि खे ईअं हिकिड़ो वक़्तु आयो मूंखे कुझु परेशानी हुई मूंखे ज़हन ते, पोइ मां राति जो हलियो वियुसि अम्मा साईं ख़दीजतुल कुबरा जे बारगाह में। अम्मा साईं जे अॻियां वञी अर्ज़ु कई। ईअं मूंखे महसूसु थिए पियो जीअं मां पंहिंजे बचे खे परचाईंदी आहे, ईअं मोहबत वजो मूंखे परचाईंदी आहे। पंहिंजी जीजल अम्मा पंहिंजे बचे खे, गमज़दा पुट खे परचाईंदी आहे। मूंखे ईअं महसूसु थियो ॼणो अम्मा दिलदार हुई। ऐं मां मोटी आयसि त उहे मुंहिंजा जेकी ज़हनी परेशानियूं उन ई ॾींहं में ख़तमु। अम्मा साईं ख़दीजतुल कुबरा जो ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम जो अजीब हिकिड़ो रूहानी ताल्लुक़ हुयो। ऐं उहो ताल्लुक़ उम्मत जे लाइ अॼु बि महसूसु थिए। ऐं इस्लाम जी वॾे खां वॾी जेका ख़िदमत कई हुई उहा बीबी ख़दीजतुल कुबरा कई। जॾहिं हुनजो जेको माल हुयो, दौलत हुई, उहा सभु साईं जन तबलीग जे कमनि में ख़र्च कई। इस्लाम खे मदद मिली। हुज़ूर अलैहिस्सलाम जन वटि बज़ाहिर त काश मौजूद न हुई, अल्लाह जा रसूल हुया ऐं अल्लाह ताला खे ख़ज़ाननि जूं कुंजियूं हथ में ॾिनियूं हुयूं, पर बज़ाहिर त हथे कान्हे हुया। जेकी साईं जन खे तबलीग जे कम में नुसरत ऐं मदद थी, पाण फरमाइनि था त हिकिड़ो ख़दीजतुल कुबरा जो माल पियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो माल। ऐं अबू बकर जे माल में हुज़ूर जन ईअं तसरुफ़ कंदा जे पंहिंजे माल में कबो। इहा वॾी ॻाल्हि आहे। हाणे मिसाल मुरीद सभई आहे, पर पंहिंजो कंहिंजे शइ खणण में मुंहिंजी दिलि हिचकिचाईंदी त चादर हिनजी खणा, अलाए छा सोचींदो। ऐं त फ़क़ीर आहे, मुंहिंजी चादर का मामूली ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि त कोन्हे, पर ख़ुदा ॼाणे दिलि में छा सोचींदो। पर मुंहिंजी पंहिंजी चादर आहे, मां हुनखे फाड़ियां मुंहिंजी मर्ज़ी, वेढ़ियां मुंहिंजी मर्ज़ी, विछायां मुंहिंजी मर्ज़ी, मथां ओढ़ियां मुंहिंजी मर्ज़ी, मुंहिंजी पंहिंजी शइ आहे। पंहिंजी शइ पंहिंजी हूंदी आहे। ॿिए जी शइ में माण्हू वरी खणी ज़ाल जी हुजे, खणी भाउ जी हुजे, खणी दोस्त जी हुजे, पर दिलि में ज़रूरु थींदो आहे काई शइ। साईं जन फरमाया त अबू बकर जे माल खे मां ईअं सम्झंदो आहियां मुंहिंजो माल। तसरुफ़ ईअं कंदा, ख़र्च ईअं कंदा जीअं पंहिंजो माल पंहिंजो। मां नफ़अनी माल अहदिन मां नफ़अनी माल अबी बकर। साईं फरमाइनि था कंहिं माण्हू जे माल मूंखे एतिरो फ़ाइदो न ॾिनो जेतिरो अबू बकर जे माल मूंखे फ़ाइदो ऐं ख़दीजतुल कुबरा जे माल। घरेलू ज़िंदगी में इंसान खे सुठो ऐं सुहिणो मेयार अपनाइण इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं जंहिंखे घर में दीनदारी मिली वञे इहा वॾी अल्लाह जी नेमत। घरवारी नेक हुजे, पुटड़ा नेक हुजनि, न्याणी नेक हुजनि, त
तो इन्हें जी फकीरी मरण का पोइ भी जारी रहंदी तव्हां केॾा फकीर आहियो नेक आहियो सालिह आहियो मुवेश आहियो ज़ाकिर आहियो ठीकु आहे पर जेकॾहिं घर नेक न आहे तव्हांखे मौत आयो तव्हांजी फकीरी वेड़जी कफन में तव्हां सां गॾु दफ़न थी सम्झो पर जेकॾहिं तव्हांजो औलाद नेक आहे न तव्हांजा घर वारा नेक आहिनि त तव्हांजे मरण खां पोइ बि तव्हांजी नेकी उहा फकीरी उहा तव्हांजी दीनदारी बरक़रार नमाज़ थींदी पई तहज्जुद थींदो पियो तिलावत थींदी पई तव्हांखे ख़ैर दुआ सां यादि कयो पियो वेंदो ऐं तव्हांजी फ़क़ीरी जो इहो सिलसिलो हलंदड़ तव्हांजे सवाब जो मीटर पियो फिरंदो बंदि न थींदो अॼु ऐं सवाब वारो मीटर तव्हांजो हलंदो पियो ऐं सवाब तव्हांखे मिलंदो त कोशिशि इहा कयो ऐं घर वारनि खे नेक बणायो ज़ाल खे नेक बणायो पंहिंजे बचनि खे नेक बणायो भला तव्हांखे नथा सुधरनि त हीअ रूहानी अस्पताल हिते उन्हनि खे आणे ईंदा ख़ुदा जो क़ुरान ॿुधंदा नसीहत ॿुधंदा इंशा अल्लाह ताला ज़रूरु उन्हनि में असरु थींदो ज़रूरु उन्हनि में फेरो ईंदो सुस्त न थियो हिन मजलिस में अचण खां सुस्त न थियो ॿिया हज़ार कम सीड़ाए पर हीअ मजलिस कंदा 29 रातियूं तव्हां ग़रीब जा कमकार कयो 29 ॾींहं हिकिड़ो ॾींहुं त हक़ आहे न हिकिड़ो ॾींहुं आख़िरत जे लाइ पंहिंजे आक़िबत जे लाइ पंहिंजे क़ब्र क़यामत जे सुधारे जे लाइ पंहिंजे आख़िरत जी भलाई जे लाइ हिकिड़ो ॾींहुं त कढणु खपे ऐं हिकिड़ो ॾींहुं तव्हां हिते अचो इंशा अल्लाह तव्हांजे 29 ॾींहंनि जे गुनाह जो कफ़ारो तव्हांजे जेके मुंझारा आहिनि परेशानियूं आहिनि ज़हनी तौर ते तव्हां कोफ़्त में मुब्तला आहियो इंशा अल्लाह ताला तव्हांजी इहे सभु परेशानियूं रिलैक्स थी वेंदो फ्रेश थी वेंदो फ्रेश ये केतिरा माण्हू आहिनि जेके सिगरेट पीअनि था सिगरेट पीअण इहो बुरी आदत आहे बुछड़े में बुछड़ो अमल आहे सिगरेट पीअण इन सां जान जो नुक़सानु आहे माल जो नुक़सानु आहे पैसे जो नुक़सानु आहे मलाइकनि खे तकलीफ़ पहुचे पंहिंजे सिर खे जो त ख़तरनाक बीमारियुनि जो ख़दशो रहे थो तंहिंजे करे इहा बुरी आदत आहे सिगरेट पीअणु बिल्कुलु छॾे ॾे ऐं बुरी सोबत बि छॾे ॾे गाफ़िल माण्हू जाहिल माण्हू बदकिरदार माण्हू उन्हनि जी सोबत ज़हर कातिल आहे बुरे माण्हू जी सोबत फारसी में मुक़ाबलो आहे कि यार बद बदतर बवत अज़मार बद नांग खां कारीगर नांग खां त बुरो यार वधीक सुठो नांग न ॾींदो माण्हू शहीद थी वेंदो उनखे दर्जो शहादत जो मिलंदो बुरो यार न ॾींदो त उहो बेईमान थी वेंदो बुरो यार वठी वञी दोज़ख में फिटो कंदो त बुछड़ी संगत खां बुरी सोबत खां सख्त परहेज़ कयो परहेज़ हाँ मजबूरी में भी समझ वेहणो पए थो कमकार आहे पोइ लेती आहे कमु मजबूरी आहे माण्हू 4 घड़ियूं वेठो त ईअं बेहोण सां जीअं काकूस में माण्हू वेंदो काकूस में ख़ुशी सां वेंदो जी मजबूरी आहे पंहिंजी हाज़त पूरी थिए त निकिरनि ॿाहिरि काकूस में माण्हू मजबूरी सां वेंदो आहे त बुरनि यारनि सां जेकॾहिं वेहणो पवे न त ईअं वेहो जीअं काकूस में पंहिंजी मजबूरी जे करे वेहो उहो टाइम जेको तव्हांखे मिले उहो सुठी सोबत में गुज़ारियो भला सुठी सोबत नथी मिले त तव्हां अकेला वेठा हुजो तनहा वेठा हुजो उहो वधीक भलो बुरे यार जी सोबत खां अकेला ई भली अकेलाई खां अल्लाह जी इबादत भली आहे इबादत खां अल्लाह वारनि जी सोबत
मुझा मिठड़ा मुर्शिद करीम फिदा कल्बी व रूही पाण फरमाईंदा त चङे कम जे करण खां चङनि जी संगत चङी हूंदी आहे। चङे कम जे करण खां चङनि जी संगत चङी हूंदी आहे। बुरे कम जे करण खां बुरनि जी संगत बुरी हूंदी आहे। चङो कम हिकिड़ो कंदो, मिसाल तस्वीर वेठो पढ़े, नफ़िल वेठो पढ़े, तिलावत वेठो करे, चङो कम, पर चङनि सां गॾु वेहंदो त चार पग ॿियूं चङायूं सिखी ईंदो। सुभान अल्लाह। ऐं बुरे कम जे करण खां बुरनि जी संगत बुरी आहे। बुरो कम हिकिड़ो वेठो कंदो, पर बुरे यार सां वेहंदो त 5-8 ॿियूं बुरायूं सिखी ईंदो। चङी सोबत माण्हू खे चङो बणाईंदी आहे, बुरी सोबत माण्हू खे बुरो बणाईंदी आहे। ये तव्हां ॾिठो आहे ठाहींदा आहिनि, सिरूं विझंदा आहिनि, कारीगर सिरूं विझंदा आहिनि, भट्टी में त कारा सिरूं विझंदा आहिनि, कचियूं सिरूं उहे ठाहींदा आहिनि। पहिरीं मिटी ॻोहींदा, मिटी ॻोहे उनखे मिटी जो पिनोड़ो ठाहींदा आहिनि, उनखे सिंधी में सॾिबो आहे थोपो। छा सॾिबो आहे? थोपो। उहो थोपो मिटी जो ॻोहे ठाहींदा, उहो जहिड़े कारब में विझिबो सिर उहो ठहंदो। उहा साॻी मिटी जेकॾहिं 9 इंच कारब में विझिबो त सिर 9 इंच ठहंदी, जे 6 इंच कारब में विझिबो त सिर। रूफ वारी जेका छत में लॻंदी आहे हुन में गुल चिट हूंदा आहिनि, केॾा सुहिणा गुल हूंदा आहिनि, आहे साॻी मिटी, पर कारब रूफ वारो विझो त उन में वरी उन मिटीअ में उहे गुल चिट वेठे पवनि। सम्झंदा त इंसान जेको आहे सो इन पंहिंजो थोपे वांगुरु आहे, मिटी जो पिनोड़ो आहे न माण्हू, इन थोपे वांगुरु। ऐं सोबतूं जेके आहिनि इहे आहिनि कारब, जहिड़ी सोबत मिलंदी माण्हू सिर ओड़ी ठहंदो। बुछड़े माण्हू सां वेंदो त बुरो थी वेंदो, चङे